बची वियो सफ़ा के नाकार आयो जॾहिं चओ था त चाकर खान तव्हांजे घेरे में अची वियो पोइ हू तव्हां कीअं बची वियो रज़ा ईअं खणी चऊं त हुनजी क़िस्मत भली हुई। पंहिंजी नाअहलीअ खे चाकर खान जी क़िस्मत सां न भेटियो। मूंखे हुनजो मौत खपे मौत। ॿीहर उनखे अहिड़ो मौक़ो ई न मिलंदो। ॿीहर तव्हांखे हू अहिड़ो मौक़ो ॾींदो ई कोन। हथऊं तव्हांखे पूरो करे छॾींदो। बाबल भोतार जमाल ऐं कमाल जे मथां चाकर खान जो को शक कोन थियो आहे। अरे अंब तूं छा चवंदो आहे? मां चवंदो आहियां माया कमदार अंब अहिड़ा ॾींदो आहे दुश्मन खे ॾंब जो खंभ खंभ थी वेंदा आहिनि। हाणे तुंहिंजो इहो ॾंब अलाए काॾे गुम थी वेंदो। तोखे मां खंभ खंभ करे छॾींदुसि जेकॾहिं ही ॿीहर नाकाम मोटिया त। कमदार ॿुधाई न बाबे साईं जूं ॻाल्हियूं। हा ॿुधम ॾिठव तव्हां हाणे मुंहिंजी ॿई बेइज़ती था करायो। कमदार कोशिश त कयूं पिया न। कमाल खान थोरो कोशिश खे तेज़ कयो त कमु थिए न। तूं छा थो सम्झी त असां कोशिशि घटि कई हूंदी? अरे रे हाणे बाबा रेस जे साम्हूं न तव्हांजा बहाना हलंदा न हिन कमदार अंब जा हलंदा। अरे ॾे जमालड़ा कमालड़ा हाणे जेके चाकर खान जो बिलो न कयो न त रेस असांखे खंभ खंभ करे छॾींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।